मटियारी शहर जो दाख़िली रस्तो सर्किल रोड गुज़िरियल 3 महीननि खां रोलड़े जो शिकार है। रिपोर्ट कर रहियो आहे अब्दुल गफ़ूर मला। मटियारी शहर में 20 सालनि खां पोइ थींदड़ सर्किल रोड जो कमु रोलड़े जो शिकार। यूनाइटेड एनर्जी पेट्रोलियम (UEP) जे फंड्स मां 1 करोड़ खां वधीक मंज़ूर थियल तरक़ियाती मंसूबो जंहिंजो को बि फ़ाइदो मटियारी जी आवाम खे न मिली सघियो। वेतर ॿीणूं मटियारी जे आवाम खे परेशानियुनि में मुब्तला करे छॾियो। मटियारी जे कारोबारी मर्कज़ मेन सर्किल रोड न ठहण करे दुकानदार तबिके खे वधीक मुश्किलातूं दरपेश अचण लॻियूं। उन हवाले सां मटियारी जे सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि ऐं दुकानदारनि आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो, मुकमल तबाह कयो आहे। ठहण खे बि 6 महीना 7 थिया आहिनि। मिटी आहे सॼो ॾींहुं असांजे बसे। दुकानदार वीचारा परेशान, जुदा असीं पंहिंजे धंधे लाइ परेशान। जल्दी कंप्लीट कराए ॾिन चराए धूड़ मां त को बि परेशान हाल आहे कोन के का हाणे वारी ते असां तव्हां यकीन करियो त रोज़ माण्हुनि खे 100 रुपया 50 रुपया ॾियो, असीं हिते छटकारूं करायूं था। जे न त असीं हिते वेही बि नथा सघूं। थींदो आहे पैसनि जो त भई पैसा कोन्हनि, बजट कान्हे, फलाणो कोन्हे, कुझु कोन्हे। पर हीअ त आयल ऐं गैस वारनि जा पैसा आहिनि जेके काफ़ी सालनि खां वठी पिया आहिनि। हाणे असांखे ॻाल्हि सम्झ में अचे कान थी। इंतिज़ामिया निंड में सुती पई आहे कि पंहिंजो ज़ाती मफ़ाद आहे ऐं जेको आहे सो उन में सफ़र करे थो आम आदमी। सो असां इंतिज़ामिया खे पुरज़ोर अपील करियूं था त ख़ुदा जे वास्ते महिरबानी करे हिन रोड ॾांहुं ख़ुसूसी तवजो ॾिनी वञे। 5 खां 6 महीना थी विया आहिनि हिनखे इंक्रूमेंट खे, ऐं उन खां पोइ हीअ धूड़ जेका असांखे मुंहं में विधी वई आहे। तक़रीबन हिनखे रोज़ाना सां पाणी भरे छटे असीं बेज़ार थी चुका आहियूं। अलाए केॾांहुं हेतिरा किरोड़ आया, कहिड़े पासे विया का ख़बर कान्हे, ऐं असां हर वक़्तु हिन लाइ परेशान आहियूं तमामु। 6 महीननि खां रोड जी कंडीशन इहा ई आहे। उनजे करे शहरी इंतिहाई जेको सो परेशान आहियूं। अचण वञण जो वॾो मसइलो आहे। आमदो रफ़्त जे करे जेको सो दुकानदारी जे हिसाब सां काफ़ी डिस्टर्ब आहियूं। डिप्टी कमिश्नर साहिब खां सिंध हुकूमत खां इहा गुज़ारिश आहे त इन्हनि शयुनि ते तवजो ॾिनी वञे। ऐं हिते मटियारीअ जो राहको आहे, तमामु घणी तकलीफ़ आहे, छाकाणि त हिते पहिरीं मस्जिद आहे, साम्हूं DO ऑफिस आहे, हाई स्कूल मटियारी आहे, उन खां अलावा तहलका ऑफिस आहे, इस्पताल आहे, साम्हूं ईंदड़ वेंदड़नि खे तमामु घणी तकलीफ़ आहे। असां जेको शहरवासी जेके आहियूं मटियारीअ जा, उहे अपील था करियूं हुकूमत सिंध खां ऐं डिप्टी कमिश्नर मटियारीअ खां त जल्द अज जल्द हिन जो कमु मुकमिल करायो वञे। अचण वञण में काफ़ी तकलीफ़ आहे ऐं जेको जो हीउ कचो रोड आहे, असांजो सिंध हुकूमत खां इहो मुतालबो आहे ऐं डिप्टी कमिश्नर खां इहो मुतालबो आहे त जेको सो जल्द से जल्द हिन रोड जो कमु मुकमिल कयो वञे। डिप्टी कमिश्नर मटियारी सैयद मुर्तज़ा अली शाह जो चवणु हो त इंक्रोचमेंट जे सबबु रोड जे कम में देरि थी आहे। इंशाअल्लाह जल्दी मटियारी शहर जे सर्किल रोड खे बिना कंहिं देरि जे मुकमिल कयो वेंदो त जीअं तरक़ियाती कम में कंहिं बि क़िस्म जी रुकावट पेश न अचे ऐं कमु वक़्त सां मुकमिल कयो वञे। ऐं मटियारी जे अवाम UEP चेयरमैन मैडम शगुफ्ता जुमाणी, कमेटी मेंबर MNA मखदूम जमील ज़मा, सेनेटर सैयद मोहम्मद अली शाह जामोद, सूबाई वज़ीर मखदूम महबूब ज़मा, MPA मटियारी डॉक्टर मखदूम रफ़ीक ज़मा, अॻूणो ज़िले चेयरमैन मटियारी मखदूम फ़खुर ज़मा ऐं डिप्टी कमिश्नर मटियारी सैयद मुर्तज़ा अली शाह खे नोटिस वठणु घुर्जे। कैमरामैन ज़ोएब ख़ासकेली सां गॾु अब्दुल गफ़ूर मला, आवाज़ TV न्यूज़, ज़िले रिपोर्टर मटियारी।